पर शामिल कंदासीं जैकमाबाद मां एजी दस्ती जे रिपोर्ट मुताबिक़ ज़िले जैकमाबाद ॻोठ शाल खान जखराणी आबाद थाणे जे हद में मिल्कियत जे तकरार तां ॿिनि सगन भाइरनि में फायरिंग जे नतीजे में मां मारिजी वई। ज़िले जैकमाबाद ॻोठ शाल खान जखराणी आबाद थाणे जे हद में मिल्कियत जे तकरार तां ॿिनि सगन भाइरनि जो हिक ॿिए ते फायरिंग। पंहिंजे पुटनि खे बचाइण लाइ अमड़ समीना क़ुर पाक विच ते खणी आई त जीअं फायरिंग ऐं तकरार ख़तम थी वञे, जॾहिं त मसमात समीना खे गोलियूं लॻियूं ऐं हू मौक़े ते ई फौत थी वई। पुलिस लाश ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल जैकमाबाद जे इमरजेंसी वार्ड मुंतक़िल कयो। मक़तूल जो लाश पुलिस पुटनि हवाले कयो वियो, जंहिं ते मसमात समीना जे पीउ जो चवणु आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजी न्याणी खे नाहक क़तल कयो वियो ऐं मुंहिंजी न्याणी खे क़तल कंदड़ संदनि ई पुट मोहम्मद अली ऐं लियाकत वलद शाल खान जखराणी वारा आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजी न्याणी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। मुंहिंजी न्याणी जो लाश मुंहिंजे हवाले कयो वञे, न त ॿी सूरत में असां अदालत ऐं प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं। असांजी अपील SSP डॉक्टर समीर नूर चना खे त लाश असांजे हवाले कयो वञे ऐं मुंहिंजी न्याणी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे SHO जैकमाबाद ख़िलाफ़ सख़्त नोटिस वरितो वञे।